अस्सलाम वालेकुम नाजरीन, कल्याण न्यूज़ में भलीकार माया हमीदा। जुम नाजरीन, टंडो आदम में म्यूनसिपल चेयरमैन जी मुबैना करप्शन अढंगे रवैये समेत बियन मसलन के हल लाइ शहरी एक्शन कमेटी पारां रैली कढी मुज़ाहरो कयो वियो। रिपोर्टर अब्दुर्रज़ाक सोलंकी मुजिब टंडो आदम में म्यूनसिपल चेयरमैन जी मुबैना करप्शन अवाम से अढंगे रवैये, ड्रेनेज सिस्टम के मफलूज हुजण, रस्तन की तबाही समेत बियन मसलन के हल लाइ टंडो आदम शहरी एक्शन कमेटी पारां कन्वेनर सिकंदर मलूकाणी, राजा खान मलूकाणी, सांवल सिंधी, SUP जे कामरेड मोहम्मद खान पहवर, बागी मुजाहिद थहीम, अवामी एक्शन कमेटी जे सरवर अबड़ो, इमदाद चांडियो जी अगवाणी में मोहम्मदी चौक खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी मुज़ाहरो करे सख्त नारेबाजी कई। उन मौके ते अगवाणनि चयो त म्यूनसिपल चेयरमैन गुलाम मुर्तज़ा जूणे जो फार्म 47 वारो काउंसलर आहे। हू काउंसलरनि जे चूंड में नौजवान अख्तर मरी खां 6 वोटनि ते शिकस्त ॾिनी। खेसि धांधली सां चेयरमैन मढ़ियो वियो। हिननि इल्ज़ाम हयो त म्यूनसिपल चेयरमैन शहर के मोहन जो दड़ो बणाए छॾियो आहे। सालियाने 60 करोड़नि जी बजट खे हड़प कयो वियो आहे। मसइला हल न थिया त म्यूनसिपल ऑफिस जो घेराव करे धरणो हणंदासीं।